त अॻियां न वञी ससी नईं मंझां नांग सुजनि, जिथे बगड़ भोलड़ा ॿिया रिछरी हाणो कनि, कारा ॾेंबू ॾेह जा जिते चेलाटा चोटनि, विझी वात वणनि में उते कोराड़ियूं कड़कनि, जंहिं मुल्क में पाणी न आहे उते ॻेरा उञ मरनि, ॾिसी मास माण्हुनि जो त गिझूं ॻाढ़ा टाॾीनि, ओ तंहिंखां पोइ सुजनि पखा पुनल ॼामया। साईं लाहूत जी माना आहे लात मां, ऐं लाहूत जेको आहे असुलु ही पंतनि जो घराणो आहे। साईं हितां असीं पहिरीं वेंदा आहियूं लाल साईं ते, उन खां पोइ असीं वेंदा आहियूं झांगारा बाजारा, पोइ हिते खां वेंदा आहियूं ॾाठ जबल आहे, परियां नेंग शरीफ़ आहे जिते मौला मुश्किल कुशा जी बाग़ सॾिबो आहे, परियां पंतनि जो बाग़ सॾिबो आहे। हाणे जीअं मौला जो बाग़ आहे उते मौला जो खूह आहे, ऐं हमेशह तव्हां ॾिठो हूंदो त खूह मां पाणी रस्ते ते छिकिजे या मोटर जे ज़रिए, ऐं हुन खूह में इहा ख़ूबी ताईं बि नारायण दऊं पाणी मथे भहंदो ऐं हुन मां वाटर पाणे वहे पियो, जंहिंमें को मोटर को रसो को सिस्टम न आहे। इहो को कुदरती मौजूदो चइजे या अलाह जो निज़ारो, इहो मालिक ई बहितर ॼाणे। अॾु कॾहिं बि खूह मां पाणी न वहंदी, या त नार हुजेसि या मोटर हुजे या को बि सिस्टम हुजे, हुन में को सिस्टम कोन्हे। मौला जे बाग़ मां बि ईअं पाणी थो हले, पंतनि जे बाग़ मां बि पाणी वाटर में पाणे थो वञे, जेको अॼु ॾींहुं ताईं क़ाइमु आहे, जेके यकीन अचे वञी ॾिसी अचे। वरी अॻियां दरगाह आहे बगे शेर जी, उन खां पोइ भित जबल आहे, भित जबल खां पोइ चूंगड़ जो क्रॉस करिणो पए, चूंगड़ खां पोइ वरी माई किनरी जो इलाइक़ो सॾिबो आहे, उन खां पोइ वरी लतीफ़ साईं जी मसीत आहे, उते साईंअ जा 2 अंबनि जा वण, हिकिड़ो गिदामिड़ी जो वणु पोखियल आहे। वरी जीअं पाण लाहौत पुॼूं था उते बि लतीफ़ ऐं कलंदर जो चिल्लो आहे, ऐं इन खां विच में हिकिड़ी रस्ते ते बि लतीफ़ जी मसीत आहे जंहिंजो पाणी खारो आहे, तईं डुक न भरे सघंदो। पोइ आशिक़नि पंहिंजे पंहिंजे रंगनि में पंहिंजियूं पंहिंजियूं मंज़िलूं उन्हनि कटियूं आहिनि। ठिकरी जबल आहे, भोलो लक आहे, शींह लक आहे, इहे सभु लक टुपी लतीफ़ साईं जी खुही अचे थी, वाणी हटी अचे थी, बेलूर बादशाह जी दरगाह अचे थी, इहे सभु कशाला कटे उन खां पोइ काफ़िलो जेको थो पहिरीं मोहबत फ़क़ीर ते पुॼे थो, मोहबत खां पोइ नूरानी जी ज़ियारत करे थो, नूरानी खां पोइ लाहौत करे वापसी वरी बसनीअ ज़रिए अचनि था, जेको तक़रीबन किन खे 8 ॾींहं लॻनि था, किन खे 12 ॾींहं लॻनि था, किन खे 15 ॾींहं, पोइ जंहिंजी जेतिरी स्पीड आहे उन हिसाब सां हर को ज़ियारत करे मोटी थो अचे। ऐं मेलो जेको आहे सो तक़रीबन रमज़ान में थींदो आहे, के मेले जो इंतज़ारु कंदा आहिनि, के ज़ियारत करे मोटींदा आहिनि। ॿिया जेके आहिनि जबल आहिनि, ऐं जबलनि जा ॾुखिया पंध आहिनि, इहे लकनि इहे माण्हू खे चढ़णा पवनि था। जीअं त चवनि था इन रस्ते में ससीअ खे लतीफ़ साईं गॼियो आहे, पोइ उञाण ॾेसि पियो त अॻियां न वञी ससी नईं मंझां नांग सुजनि, जिथे बगड़ भोलड़ा ॿिया रिछरी हाणो कनि, कारा ॾेंबू ॾेह जा जिते चेलाटा चोटनि, विझी वात वणनि में उते कोराड़ियूं कड़कनि, जंहिं मुल्क में पाणी न आहे उते ॻेरा उञ मरनि, ॾिसी मास माण्हुनि जो त गिझूं ॻाढ़ा टाॾीनि, ओ तंहिंखां पोइ सुजनि पखा पुनल ॼामया। माई ससी हेॾी तकलीफ़ तूं कीअं वेंदीअं? त ससी वराणी में चए थी, ॾींहुं त तो झुड़ भायां मूंखे नथी लॻे लुक, जंढी चाढ़ियो जान ते ऐं ॾोरियां बि थी ॾुख, माण्हुनि लेखे बुख पर मूंखे सिक सॼण यार जी। छो माई ससी बि इन रस्तनि लाइ वई आहे न, त ससी खे बि सठियूं साहेड़ियूं पुछनि पियूं न त ससी इहे हेॾा कशाला करे तूं वञी पई ऐं तुंहिंजी कंहिंसां दुश्मनी आहे? चई मुंहिंजो हिकिड़ो दुश्मन जरा ॿुधायां, मुंहिंजा त कई दुश्मन आहिनि। चई कहिड़ा कहिड़ा? चई उठ वेड़ी, ॿिया ओठाड़ वेड़ी, टियां वेड़ी थियण में ॾेर, चोथों वेरी सिज जो जंहिं उॾरी कई अवेर, पंजो वेरी वाह छो जंहिं लटिया पुंढल पेर, छहों वेरी छपर जो जंहिं सवां कया सेर, सतों वेरी चंड जो जंहिं उॾरी कई अवेर, अठों वेरी ओठी थिया जिन पुंढल जो हेर, 9 वेरी निंड थी जेकी आई पे सवेर, पोइ हीअ कमीणी केरु जेकी अमर खे आॾो अचे। इन इश्क हो त पंधु कई न, त माण्हू भर को पंहिंजे इश्क में पंधु करे थो, पोइ को केसिताणी रसे को केसिताणी रसे, जंहिं वटि जेतिरो सामान हूंदो ओतिरी मंज़िल कटींदो। हाणे इहो ई पंधु इन खां परियां हिंगलाज आहे, हाणे उहो हिंगलाज बि हिते सामी वञनि था पंधु, ऐं चवनि था त लतीफ़ साईं बि हिन सां गॾु वियो आहे, त लतीफ़ साईं पंहिंजी जाइ ते वेठो आहे भिट ते, त सामिन खां पुछईं त बाबा केॾांहुं वेंदो? चई असीं वञिबो आहे हिंगलाज। चई हिंगलाज में छा आहे?
चई त उते अलाह आहे। हुन चयो अलाह आहे त पोइ आउं बि हलंदुसि। हुन चयो बाबा हल तूं। साईं जंहिं महिल आया नंगर ठठे में त हिते निमाज़ जो टाइम आहे, साईं वञी विज़ू कयो त कंहिं माण्हू पुछो त बाबा तूं सामी आहीं? चई हा सामी आहियां। चई मुसलमान थींदे? चई थींदुसि। हू डोड़ियो मोहम्मद हाशिम ठठवी वटि। चई साईं हिकिड़ो छोकिरो आयो आहे सामियुनि जो, विज़ू पियो करे, मुसलमान थो थिए। त तारीख़ लिखे थी मोहम्मद हाशिम ठठवी पंहिंजे हुजरे मां भॻो आहे। डोड़ी अची हुन वटि रसियो आहे। जंहिं महिल अखियूं अखियुनि सां मिलियूं, चई बाबा हीउ सामी किथां आहे? लतीफ़ साईं आहे, हीउ त अबे ॾाॾे मुसलमान आहे। चई साईं पोइ गवाही ॾिजी हिननि मूंखे ज़ोरी मुसलमान ते कयो। जॾहिं शाह साहिब जिन हिंगलाज पुॻा त उते हुनजी हिकिड़ी मूर्ति ठहियलु आहे, जेके सभई पंहिंजा धूप वास ॾेई हाणे हुनजो आहे त बाबा नानी खे खीरु पीआरियो। शाह साहिब पुछो, चऊं साईं तईं बि पीआरियो। साईं बि खीर जी खईं कटोरी, चई नानी खीरु पी। नानी वात खोले खीरु पीतो। सामियुनि चयो मार, हीउ त को असांखां वॾो गुरू आहे, हाणे छो न हिनखे कुही पाण खाऊं या करामत पाण में अचे। शाह साहिबु ॾिठो हाणे सामी बेईमान थिया, छॾींदा कोन। साईं चयो हलूं, हलो। सामियुनि हई टुॿी, साईं बि ज़मीन में टुॿी, सामी उन मथां पिया अचनि। साईं नंगर ठठे में हिननि खे गोॿी ॾेई निकिरी वियो। जंहिं महिल भित ते पुॻो त साईं वालिद साहिबु पुछे थो हुनखे हक़ीक़त ॿुधाइण, हीअं हीअं वियोसि। पोइ शाह हबीब बेत ॾिनो त कूड़ा सामी कूड़ो सामिन पंध हो तिने हंधि हुनी ॾिठो हिंगलाज में। लतीफ़ साईं चयो न बाबा अलाह रब नाराज़ थिए। चई सचा सामी सचो सामिन पंध हो त उन ई हंधि हुनी ॾिठो हिंगलाज में। चई बाबा रब हरंदु आहे जेको जिथे ॾिसे। त साईं हीउ पंध सिक ऐं मोहबत जो आहे, हर माण्हू जे वस जी ॻाल्हि न आहे। चवणु सवलो, वञणु ॾुखियो आहे। Subscribe to my channel and hit the bell icon on YouTube app and never miss any update.